साईं कंहिं ज़माने में एक सौदागर रहंदो हुयो। उन सौदागर के हुआ 4 पुट। चईन पुटनि मां नंढो जेको हुयो तो सौदागर जो घणो प्यारो ऐं दादलो पुट हुयो। दादलो ॿार त बाक़ाइदे तव्हां सम्झी सघो था, छाजे करे त हुनखे न को रोकण वारो न टोकण वारो। बाक़ी जेका सौदागर जा 3 पुट हुया, पोइ सौदागर पंहिंजे हिसाब सां हुननि खे सौदे वापार जो हुनुर बि सेखारे छॾियो हुजे। उहो कंहिं बाज़ार में वञे दुकान खोले पंहिंजे हिसाब सां सौदो वापार कंदा हुया। इन बाबति हिकु जेको सौदागर जो नंढो पुटु हुयो, उहो पंहिंजे हिसाब सां ऐंशनि अबाबनि ऐं घोड़े सुवारी, हाथे सुवारी ऐं तलवार लड़ाबाज़ी सभु कुझु हुनर मां वाक़ुफ़ु ऐं वॾनि वॾनि उस्तादनि खां हुनुर सिखंदो हुयो। पंहिंजे हिसाब सां हू वॾो माहिर थी वियो। पोइ सौदागर जा जेका ॿिया पुट हुया, उहे पंहिंजे नंढे भाउ ते साड़ कंदा हुया। माना कि उन्हनि खे ॾिसंदा हुया त हू ऐशन अबाबनि ऐं पंहिंजे हिसाब सां मगरूरीअ में ऐं कंहिं कमकार में हथु न वंडराईंदो हुयो। पोइ पंहिंजे हिसाब सां हू जेका हुया सो उन ते ॾाढी थोरो घणो कावड़ ऐं गुस्सो ऐं उनखे चिड़ाईंदा हुया। सौदागर खे बि इहा ख़बर हुई त मुंहिंजा जेका वॾा पुट आहिनि सो पंहिंजे नंढे भाउ सां थोरो घणो हसद रखनि था। सौदागर पंहिंजे पुट नंढे खे चवणु लॻो त बहरहाल तूं बि को सौदो वापारु कर ऐं सौदागिरीअ जो सामान खणी काॾे होॾे घुमण फिरण ऐं होॾे सौदो वापारु करे अचु। एतिरे में नंढो जेको रियाज़ नाले मतिलबु त शहज़ादो हुयो, सो पंहिंजे हिसाब सां पीउ खे चवंदो त बहरहाल सौदेगारी वारो कमु मूंखे पसंदि न आहे। माना कि सौदे वापार वारो कमु मां न कंदुसि, सो मूंखे पंहिंजे हिसाब सां लड़ाकार थियणो आहे। तलवारबाज़ी ऐं पंहिंजे हिसाब सां इहो कमु मां कंदुमि, किथे वञी कंहिं फ़ौज में सिपह सालार थींदुमि। अदा पंहिंजो पीउ पंहिंजे पुट दादले खे छा थो करे सघे। पोइ हुन जा दोस्त जेका हूंदा हुया, पोइ पंहिंजे हिसाब सां हुन रियाज़ खे घुराए ऐं पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे सैर सफ़रनि ते घुमंदा फिरंदा हुया ऐं ऐश बाब कंदा हुया। छो त हुनखे पंहिंजो दोस्त जेका हुया त शहज़ादो रियाज़ ॻोठींदा हुया। छो त इहे ऐश अबाब ऐं ईअं घुमण फिरण हिकु शहज़ादो ई करे सघे थो, आम माण्हूअ जी जाइ नाहे। इन करे हुनखे सभई जेका दोस्त संगती हुया त शहज़ादो रियाज़ करे छॾींदा हुया। पोइ एतिरे में पंहिंजे हिसाब सां पीउ माउ जेका हुया सो उन्हनि लाइ त पंहिंजा पुट उहे बि शहज़ादा हूंदा आहिनि। ऐं हीउ ख़ूबसूरत हसीन एतिरो त सुहिणो ऐं अकुलमंद हुयो जंहिंजो को मिसाल ई नाहे। ऐं पंहिंजे हिसाब सां वॾो हुनुरमंद हुयो। ऐं शहज़ादे रियाज़ खे माना कि एतिरो त दाना ऐं अकुल वारो हुयो। पोइ हिकु जहिड़े पंहिंजनि दोस्तनि सां गॾु बाज़ार ॾेई वञी रहियो हुयो त पंहिंजा जेका हुनजा 3 भाइर हुया, सो उहे पंहिंजे भाउ खे शहज़ादे माना रियाज़ खे चेड़ण लाइ चवंदा हुयसि त शहज़ादा अॼु थोरी घड़ी दुकान ते त वेह, त असां अॼु सैर सफ़र घुमी फिरी अचूं, भणा तूं यको हुते न घुमंदो फिरंदो। एतिरे में भाइरनि सां न चिड़ंदो हुयो न रुसंदो हुयो। मुर्की ऐं उतां अॻिते वरी वधी वियो। हुननि सां कुझु ॻाल्हा ॿोला न कयईं। अचे कीअं मेखाने ते पुॻा, उते हिकु शके रांदि शुरू कयनि, माना कि लूडो खेॾणु चालू कयनि। अदा हुनजा दोस्त 4 मतिलबु 3 ऐं चोथों पाण शहज़ादो अॼु पाण में रांदि खेॾणु रखा, मतिलबु रांदि खेॾणु लॻा त एतिरे में हिकु फ़क़ीर उते आयो। ऐं फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे अॼु सदा आईं त मूंखे अलाह जे नाले ते कुझु ॾियो। अदा 2-3 मिंट हिननि फ़क़ीर हिननि खे हेॾां होॾां सदा आईं, पर हिननि कंहिं बि कोन फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी, न कंहिं फ़क़ीर जी ॻाल्हि वर न आई। छो त हुननि पंहिंजनि ॻोठुनि ऐं पंहिंजे कम में ऐं पंहिंजी मतिलबु त रांदि में मशहूरु हुआ ऐं मसरूफ़ लॻा पिया हुआ, त का बि तवजो उन फ़क़ीर जी सदा ॾे न आंदनि। फ़क़ीर हिकिड़ो चकर चयो, ॿियो चकर चयो, टियों चकर चवणु लॻो त एतिरे में हू जेका ॿिया हुयासीं उनजा दोस्त शहज़ादे खे चवणु लॻा त शहज़ादा फ़क़ीर आयो आहे, हिनखे कुझु मतिलबु ॾे त माल इहो वञे सो मथे मजी सूर विधो अथई। एतिरे में पंहिंजे हिसाब सां ॻोठ में नज़र विझंदे ऐं गीसे में हथु हणी हिकु डेंगलो कढी उन फ़क़ीर खे ॾिनो, शहज़ादे रियाज़। एतिरे में फ़क़ीर उन डेंगले खे ॾिसी ऐं पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो, छॾाए शहज़ादो, ऐं पंहिंजे हिसाब सां ॾिए छा थो वरी। एतिरे में चवणु लॻो त जेको मिलियो अथई सो इहो गंज अथई, माल नेकर कर। एतिरे में फ़क़ीर माना कि थोरो सर फिरियो हुयो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल जे शहज़ादो सॾाए थो त शहज़ादे वारी हैसियत बि रखंदो कर। शहज़ादा हिन रुपए अध ते न हिन खे राज़ी कंदा। शहज़ादा त दिलि जा सखी थींदा आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर खे न उमीद न कंदा आहिनि।
तूं कहिड़ो शहज़ादो आहे जो पंहिंजे हिसाब सां नाउमीद थो करे मूंखे। पर हिन फ़क़ीर जी हिक बि न ॿुधी। फ़क़ीर बार बार हिन खे चवणु लॻो, पर एतिरे में तंग थी फ़क़ीर चवणु लॻो त आख़िर जे तूं शहज़ादो सॾाएं थो ऐं शहज़ादो आहीं त पोइ शहज़ादीअ जा 3 सुवाल छो नथो पूरा करे। शहज़ादी रुख़सार जा आहिनि 3 शर्त। जेकर तूं सच में शहज़ादो आहीं, शहज़ादो थियणु थो चाहीं त उन जा 3 शर्त पूरा करे में त मां मञींदुमि त तूं वाक़ई बि शहज़ादो आहीं। एतिरे में हुनजी घोट फाथल हुई। हुन घोट पंहिंजी खे छॾे ऐं फ़क़ीर ॾे मोड़ करे फ़क़ीर का शहज़ादीअ जे बाबति पुछा करणु लॻो। चवणु लॻो फ़क़ीर खे त आख़िर इहा शहज़ादी किथे आहे, सो मां उन जा 3 शर्त पूरा करे वेंदुसि। एतिरे में फ़क़ीर चवणु लॻुसि, उहा हिकु मिस्र जे बादशाह जी धीउ आहे, जेकी मतिलबु त ख़ूबसूरत एतिरी आहे जो पंहिंजे मटि कंहिंखे न आहे सम्झंदी। ऐं हूअ पंहिंजे हिसाब सां अकुलमंद ऐं हुनर वारी छोकिरी आहे। ऐं उहा पंहिंजे हिसाब सां 3 हिकिड़ा शर्त आहिनि, माना कि शर्त 3 ॿुधाईंदी आहे। सो हर वारे शर्त जेको बि ईंदो आहे उन जे हिसाब सां मटींदी आहे। माना कि हिकिड़ो ॾींहुं हिकिड़े खे शर्त उहे 3 ॿुधाईंदी आहे ऐं ॿिए ॾींहुं वरी ॿिए खे अलॻि शर्त ॿुधाईंदी आहे। एतिरे में शहज़ादो चवणु लॻो त इहा त माना कि हिकु बेअकुल आहे, छो त उहा ॻोल्हा थी करे त मन को अहिड़ो ख़ूबसूरत हसीन अचे जंहिंसां हीअ दिलां उनखे चाहे ऐं उनजे ज़रिए हू सम्झी त 16 शर्त ॾिए ऐं पंहिंजे हिसाब सां उहे भञे उन सां शादी करे। एतिरे में फ़क़ीर चयो त न, अहिड़ी ॻाल्हि न आहे, छो त हू अकुलमंद आहे। हूअ पंहिंजे हिसाब सां इहे हुनर वारा शर्त रखे थी ऐं शर्त अहिड़े तरीक़े सां रखे थी जो त हूअ पंहिंजे हिसाब सां अगरि कंहिंखे ॾिसे वाइसे कोन थी, अगरि इहे शर्त पेश थी करे पोइ बाबति हुननि जे साम्हूं थी अचे, पोइ उहे शर्त हुन जे रूबरो पोइ था वरी बयानु कया वञनि। एतिरे में चयो त हाणे वाक़ई बि इहा ॻाल्हि सची आहे, सो मां पंहिंजे हिसाब सां इन मुल्क ते वेंदुसि ऐं पंहिंजे गीसे खे हथु हणी पंहिंजे हिसाब सां उहा बूचकी मतिलबु त पैसनि जी भरियल उहा खणी ॾिनई फ़क़ीर खे। ऐं फ़क़ीर खां पुछा कईं त मां वञा त ऐं मां पंहिंजे हिसाब सां शर्तूं कहिड़े हिसाब सां माणींदुमि ऐं कीअं शर्तूं थींदियूं। चई आहे का बि इन जी बाबति मां नथो ॿुधाए सघां, सिर्फ़ु इहो ई ॿुधाए सघां थो त वाक़ई ते ख़ूबसूरत हसीना। अगरि जे तूं शहज़ादो जे सजाएं थो ऐं अकुलमंद हूंदे त हुन जा 3 शर्त पूरा करे हुन सां तूं शादी करे सघें थो। एतिरे में हुन जा दोस्त चवणु लॻा शहज़ादे खे त इहा कूड़ी ॻाल्हि आहे, छो त हू जेकी पंहिंजे हिसाब सां चवे थो सो इहो मेरे तोखां पैसा फॿाइण लाइ ऐं पैसा खाइण लाइ फ़क़ीर तूं ॻाल्हि करे, सो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, अहिड़ी का शहज़ादी बि न आहे। एतिरे में चवणु लॻो त न, इन शहज़ादीअ जे बारे में मोले केतिरनि सौदागरनि जे वाता ॿुधो आहे, सो वॾी इन जी तारीफ़ कई अथनि। इन 3 शर्तनि जी मूं ॻाल्हि ॿुधी आहे त वाक़ई इहे शर्त आहिनि, सो हर हिकु इंसान खे ॾसिया अथई, पर अलाए केतिरा उन्हनि तां शर्त नथा पूरा करे सघनि ऐं मतिलबु त उन्हनि जे दरबार में मोचड़ा खाई मोटी था अचनि। ऐं हुनजो इहो ई कौल आहे, जेको बि मारा शर्त न पूरा करे सघंदो सो उनखे सरी दरबार में पादर हया वेंदा नौकरनि जे हथां। माना कि भली अमीर हुजे केर बि हुजे, माना कि दरबार साम्हूं सॼी अवाम साम्हूं हुनखे पादर अहिड़ा हणिबा, छो त इहा बेइज़ती को बर्दाश्त न करे सघंदो ऐं पंहिंजे हिसाब सां ख़ुदिकशी कंदो आहे वञी। अदा शहज़ादो पंहिंजे हिसाब सां इहा ॻाल्हि करे कावड़ करे उथी ऐं रवानो थी पियो घर जे तरफ़। सिधो सो पंहिंजे हिसाब सां पीउ ऐं माउ खे इहा सॼी ॻाल्हि शहज़ादीअ जे बारे में ॿुधाईं त अहिड़ी शहज़ादी आहे ऐं उन जा 3 शर्त आहिनि, इहे मां पूरा करणु थो वञा। ऐं इन जे पीउ खे बि इहा शहज़ादीअ जी मतिलबु त मालूमात हुई त अहिड़ा शर्त ॾुखिया थी ॿुधाए जो अॼु ताईं अलाए केतिरा शहज़ादा ख़ूबसूरत हसीन विया पर उन जा शर्त न पूरा करे सघनि ऐं सरे दरबार में हू बेइज़्ता थी ऐं घर मोटी आया, पर उन बेइज़ती जे करे अलाए केतिरा शहज़ादनि पंहिंजो पाण खे मारे छॾियो। एतिरे में चवणु लॻा हुनजा भाइर सोचणु लॻा त बहरहाल अधो वञे थो अॼु शहज़ादीअ खे माइण, अगरि जदो शहज़ादीअ तां न माणे सघियो ऐं उनजा शर्त नाकाम थी मोटियूं न पूरा करे सघियो त असां इनखे पंहिंजे हिसाब सां अहिड़ो बेइज़्तो पिया कंदासीं डेलीअ जे हिसाब सां, जेको शहज़ादो पाण खे सॾाए फिरंदो अचे थो, सो इन खां हिसाब किताब पंहिंजो वठण जी मोहलत असांखे मिलंदी ऐं इहो ई मतिलबु आहे तरीक़ो। सो हिन बाबा साईं खां मोकल वठी हिन खे उन तरफ़ रवानो कयूं। अदा हो जेका हुनजा 3 भाइर हुया सो हुन दिलि में बेईमानी रखी ऐं हुनजे बाबति पंहिंजे पीउ खां मोकल वरिती त अधे खे मोकल ॾे त शहज़ादीअ जा 3 शर्त पूरा करे असांजो भाउ शहज़ादो वतो पाण खे सॾाए ऐं हुनर वारो बि आहे त इंशाअल्लाह इहे शहज़ादीअ जा 3 शर्त पूरा करे वेंदो। अदा नेठि पीउ ऐं माउ दिलि ते पथर रखी पंहिंजे पुटु शहज़ादे रियाज़ खे शहज़ादीअ ॾे मोकिलियो त माना उन जा 3 शर्त पूरा करे अचु। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां घोड़ो भलो काए ऐं पंहिंजे हिसाब सां दुनिया जेकी सौदागर वटां पुटु सौदागर जो न त गंजो हुयो,
सो उहा खणी हकले होकारे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा हीअ अहिड़ो निकिरी पियो पंहिंजी बादशाहीअ मां ऐं शहज़ादी जेकी हुई सो उहा पंहिंजे उन हिकु ख़ूबसूरत बाग़ में वेठी हुई ऐं उन सां गॾु हिकु सहेलियूं हुयूं जेके उन शहज़ादीअ खे पंहिंजे हिसाब सां दिलि विंदरण लाइ ऐं कुझु डानश वग़ैरह ऐं रक़्स वग़ैरह कनि पियूं वेठियूं। एतिरे में हिकु शहज़ादी हुनजी दादली ऐं प्यारी हुई। उहा शहज़ादीअ खे चवणु लॻी त शहज़ादी अगरि जे तुंहिंजा शर्त एॾा त मुश्किल थी ॾसें त अॼु ताईं हले केतिरा शहज़ादा सरी दरबार में पादर खाई मोटिया आहिनि ऐं तुंहिंजा शर्त न पूरे करे सघिया अथनि। सो बहरहाल जे इहा ॻाल्हि रही ऐं अहिड़ा शर्त तूं ॾुखिया रखंदीअ सो त रे गुनाह खाम खा पादर बि खाई था वञनि ऐं ख़ुदिकशी करे किथे मरी था वञनि। इहो वॾो गुनाह थी करे तूं ऐं तुंहिंजी उमिरि बि काफ़ी सारी थी हली आहे, तूं शादी न कंदीअ। केतिरा ॾींहं ज़िंदगी में तूं कुंवारी वेठी हूंदी छा भला। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजो मतिलबु त इहो कौल थियल आहे, अगरि को पहलवान जवान ऐं दलेर हूंदो ऐं मुंहिंजा अगरि जे शर्त पूरा करे थो वञे त मतिलबु त बेशक मां हुन सां ज़रूरु शादी कंदमि ऐं हर कंहिं सां हुनर सां ऐं अकुल सां चवंदमि त हीउ उहो शहज़ादो अॼु मूंखे अहिड़े शर्तनि ॾुखियनि हूंदे ऐं मूंसां माणियो ऐं मूंसां मोहबत कई। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां सहेलियुनि खे ॻाल्हि कयईं। एतिरे में हिकु ख़ासि मुलाज़िम अची पुॻो शहज़ादीअ खे चवणु लॻो त हिकु शहज़ादो आयो आहे सो एॾो त ख़ूबसूरत हसीन आहे जो जंहिंजो को बि मां मिसाल नथो ॾेई सघां। उन बहरहाल तुंहिंजी शर्त ॿुधण लाइ तयारु आहे ऐं पंहिंजे हिसाब सां चए थो शहज़ादीअ खां शर्त ॿुधाए, तुंहिंजे पीउ चयो आहे अचे त मां हुनखे शर्त ॿुधायां। एतिरे शहज़ादीअ चवणु लॻी त बहरहाल तूं शर्त त मां ॿुधायां थी, पर हाणे छा कयां, शर्त अहिड़ा ॾसियांसि माना की जेका नामुमकिन हुजनि, हिन खां न पूरा थियनि हीउ हिते जवाबु ॾींदो ऐं पंहिंजे हिसाब सां घर ॻोठु मोटी वेंदो। इन करे जो हुनखे पादर बि न लॻनि जीअं हुनजी ज़िंदगी बची वञे। अदा शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां सोचे हिन खे अहिड़ा त मुश्किल शर्त ॾसियईं जो पंहिंजे हिसाब सां जीअं हुन खां इंसान जे वस खां ॻाल्हि ॻरी हुजे ऐं नामुमकिन कमु हुजे। शर्त कहिड़ा ॾसियईंसि त हिकु शीण जो खीरु आणे ॾे चवेंसि ऐं ॿियो नंबर त 100 रंगियो कुकुड़, माना की 100 रंगियो कुकुड़ हुजे जंहिंमें 100 रंग हुजनि। अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत कुकुड़ हुजे उहो बि अची पेश करे ऐं 6 फुटनि जो देव हुजे, माना की हूअं त देव वॾा थियनि था पर हीउ 6 फुटनि जो हुजे, नंढे मां नंढो देव हुजे। उहो अची मुंहिंजे अॻियां पेश करे इहे टई शर्त जॾहिं आणींदो सो मां हुन सां शादी कंदमि। अदा इहे शहज़ादीअ न हुनखे ॾिठो न वाइटियो, हिन पंहिंजे मुंहं सां इहे शर्त टई अहिड़ा मुश्किल ॿुधायसि ऐं नौकर सिधो सो बादशाह ॾे वियो हलियो ऐं पंहिंजे हिसाब सां बादशाह ॻाल्हि कई त बणा बादशाह बि त शर्त ॿुधा ऐं पंहिंजे हिसाब सां ख़ासि मुलाज़िम खे चयईं त बहरहाल वञी इहो शहज़ादो जेको आयो आहे सो इनखे पंहिंजे हिसाब सां मतिलबु त शाही महिमान करे राइंसि ऐं इनजी ख़ासि ख़िदमत करिजे। सुबुह साजर भरी दरबार में इनखे शर्त इहा ॿुधाया वेंदा शहज़ादीअ जे आम्हूं साम्हूं। अगरि जेको हुनजी दिलि मुतमिन थिए थी, शर्त क़बूल करे थो त बहरहाल पोइ हिनखे मोकल ॾींदासीं शर्त पूरा करण लाइ। अगरि जे वापसि वञे थो त हिनखे वापसि बि मोकल ॾींदासीं। अदा पंहिंजे हिसाब सां जीअं हू शहज़ादो पुॻो हुजे रियाज़ सो हुनखे पंहिंजे कंहिं कमरे में वठी ऐं उन मुलाज़िम विहारियुसि त माना तोखे शर्त सुबुह ॿुधाया वेंदा, अॼु तूं राति असांजो शाही महिमान आहे। अदा हुनखे पंहिंजे हिसाब सां ख़िदमत बादशाही वारा लिबास वग़ैरह हेॾां होॾां खाधा पीता थिया ऐं जीअं सिजो उभिरियो तीअं अची दरबार में हाज़िर नाज़िर थियो। अदा शहज़ादे खे पंहिंजे हिसाब सां जेको अवाम हुयो सो हुनखे ॾिसण लाइ ऐं उनजा शर्त ॿुधण लाइ शहज़ादीअ जा ऐं अवाम जाम गॾु थींदो हुयो दरबार में। ऐं अगरि जेको नथो बहरहाल शर्त पूरा करे सघे, पादर कींदा लॻनि, उहो बि अवाम ॾिसण लाइ त शाम रोशे ख़ातिर गॾु थींदो हुयो। जॾहिं दरबार में शहज़ादो जो उहो पुॻो रियाज़ ऐं पंहिंजे हिसाब सां दरबार में अञा बादशाह ऐं शहज़ादी न आया वञनि, तॾहिं अवाम हुनखे शहज़ादे खे ॾिसी ऐं चवणु लॻो त भणा अहिड़ो ख़ूबसूरत हसीन, माना की भई अलाए केतिरा शहज़ादा आया पर अहिड़ा ख़ूबसूरत हसीन न हुया। माना हिकु चमकंदड़ अखियूं ऐं पंहिंजे हिसाब सां अहिड़ा ख़ूबसूरत हुनजा वार हुजनि ऐं पंहिंजे हिसाब सां अहिड़ो बरंदड़ चहिरो हुजे जो हू ॾिसी हैरात में अची विया। चवणु लॻा अगरि शहज़ादी हिनखे अगरि शर्त अहिड़ा ॾुखिया ॾिना, अगरि जे हीअ पूरा न करे सघियो त वीचारो रेगुनाह हिनखे पादर लॻंदा। माना की सरे बाज़ार में माण्हुनि जो इहो गुफ़्तगू थोरा घणा ॿुधे पियो। हिन सोचियो त शायदि हाणे जेकॾहिं जेको तक़दीर में हूंदो उहो ई थींदो, मतिलबु त हिमत बंदा मदद ख़ुदा, सो मां हिमत छाजे करे हारियां। अदा एतिरे में ई बीठो वञे त बादशाह जो ऐं हिकु मुलाज़िम ऐलान कयो त माना बादशाह शहज़ादी सिधो हाज़िर नाज़िर थिए थो, सभु पंहिंजे हिसाब सां हिकु कना थियो।
अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां तख़्त ते वेठो ऐं माण्हुनि हर कंहिं पंहिंजे हिसाब सां बाअदब बादशाह खे सलाम कयो ऐं हर को पंहिंजे हिसाब सां वेही रहियो। ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त पंहिंजे हिसाब सां हाणे उन साॻे शहज़ादे खे त तोखे मां 3 शर्त ॿुधायां थो शहज़ादी बाबति। अगरि तूं अहिड़ो ख़ूबसूरत हसीन जवान आहे, अगरि जे तोखां शर्त नथा पूरा थियनि, तूं बहरहाल हिनमहिल ॿुधाईंदे त असां तोखे वापसि वञण लाइ मोचड़ा पादर वग़ैरह कुझु बि न हणंदासीं। तूं बेशक तूं वञी सघीं थो। अगरि जे तूं पंहिंजे हिसाब सां शर्तनि जी हा कई ऐं उनखां बाबति तूं न बि पूरा कया न ऐं उहो ऑटोमेटिक उते बि दिलि फिरी थी वञे, न ते बि असां पादर हंय कर सवा हथ न कढंदासीं। माना कि पहिरीं असां ग़लती तोखे इजाज़त ॾींदासीं, ॿी ग़लतीअ जी का बि माना इजाज़त न आहे, न उन जी का माफ़ी आहे। हाणे इहो सोचे ऐं पंहिंजे हिसाब सां शर्तनि ते गौर कर। ऐं शहज़ादीअ जो शहज़ादे खे ॾिठो त शहज़ादी हैरत में हुजे। माना कि शहज़ादी अहिड़ो ख़ूबसूरत हसीन पहिरियां को बि नौजवान छोकिरो न ॾिठो हुजे। शहज़ादीअ खे हीअ त पसंदि अचे वियो, पर शहज़ादी पंहिंजे शर्तनि खे मतिलबु त यादि करे ऐं अफ़सोस बि करे त बहरहाल मां हिन खे एॾा शर्त ॾुखिया छो ॾिना, हिन खे एॾा शर्त मूं ॾुखिया छो ॾिना ऐं हिन खे शर्त खे 16 अॼां त हीअ पूरा करियां त बहरहाल अहिड़े शहज़ादे सां मुंहिंजी शादी थी वञे हा। सो बहरहाल मूंखे छा खपे हा। ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादे चवणु लॻो, सो बहरहाल शर्त बयानु कया वञनि ऐं मां कोशिशि कंदुमि त माना मुंहिंजे वस जी ॻाल्हि हूंदी त मां शर्त क़बूलु कंदुमि। पर शहज़ादीअ खे ॾिठो त माना हीअ बि सफ़ा मस्तु थी पियो हुजे। चवणु लॻो त बहरहाल मां शर्त जेका बि तव्हां ॿुधाईंदो सो उहे मां ज़रूरु पूरा कंदुमि, मुंहिंजे वस जी ॻाल्हि हूंदी या न हूंदी। अदा हिन जी हिमत ऐं जज़्बो ॾिसी ऐं हिन जो हुस्न ऐं हौसलो ॾिसी ऐं बादशाह हिन जे अॻियां शर्त पूरा कया। ते पहिरियों शहज़ादीअ जो शर्त इहो आहे त माना कि शीण जो खीरु, माना कि शीण जो खीरु हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां अहिड़ो शीण जो खीरु हुजे असां हुनजो इम्तिहान वठंदासीं। माना कि शीण जो खीरु जेको तूं खणी ईंदे उहो हिकु शींहं खे, पालतू शींहं खे पीआरींदासीं। अगरि जे उहो खीरु शींहं पीतो त असां चवंदा त शीण जो खीरु आहे। ऐं अगरि जे को हिकिड़ो सऊअ रंग कुकुड़ उहो जे पंहिंजे हिसाब सां वठी खणी ईंदे ऐं हिकिड़ो टियों जेको शर्त आहे सो हिकिड़ो 6 फुटो देव, माना कि देव वॾा था थियनि 6 फुटनि जेतिरो देव तूं असीं दरबार में वठी ऐं पंहिंजे हिसाब सां हाज़िर नाज़िर थींदे त इहे 3 शर्त पूरा कई त शहज़ादीअ जो निकाह तोसां थींदो। अदा हिन सोचियो त बणा हीअ शर्त त बाक़ाइदे ॾुखिया न ऐं अवाम जेको ॿुधे पियो सो हुनखे बि ख़बर पइजी वई त बहरहाल शीण जो खीरु ऐं 100 रंग जो कुकुड़ काॾां ईंदो ऐं हिकु 6 फुटनि जो बि देव काॾों ईंदो। हर को हैरान ऐं हैरत में हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादो बि सोचण में बीठो, पर हुनजी अखि जेकी शहज़ादीअ ते हुई सो उते टिकी पई। हू शहज़ादीअ ते ॾिसे पियो त माना कि हिन खे सम्झ में न पिया अचनि त के सुवाल ही ॾुखिया पिया आहिनि। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, मुंहिंजा बि बहरहाल शर्त आहे हिकिड़ो ऐं तव्हांजो जेको शर्त आहे सो बहरहाल आहिनि मुश्किल, पर मुंहिंजो शर्त आहे जे अगरि तव्हां इहो क़बूलु कंदो त मां बि हीअ क़बूलु कंदुमि। एतिरे में बादशाह खे चवणु लॻो त मुंहिंजो शर्त इहो ई आहे, मूंखे हिकु मतिलबु त 1 महीने जी मोहलत ॾिनी वञे। 1 महीने खां मोहलत इन विच में जेकर मां न अचां ऐं इन विच में तव्हांखे को ॿियो अची वियो त माना शहज़ादी जा शर्त पूरा करण लाइ तव्हां उनखे माना कि शर्तनि जा सुवाल जवाब कुझु बि न ॾींदो जेसि ताणी मां मोटी पंहिंजा शर्त पूरा करे नथो अचां। अगरि जे इन विच में मां शर्त पूरा करण हलिया वञा ऐं को ॿियो शहज़ादो अचे तव्हां उनखे बि शर्त ॿुधायो ऐं उहो शर्त पूरा करे शहज़ादीअ सां शादी करे वेही रहे, पोइ मां बि शर्त पूरा कया त मूंखे कहिड़ो फ़ाइदो ऐं मां कहिड़े हिसाब सां पोइ मंज़िल माणींदुमि। एतिरे में चवणु लॻी माना कि बादशाह अञा लफ़्ज़ वात मां कढियां अॻे ई शहज़ादीअ चयो त असां तुंहिंजा शर्त असांखे क़बूलु आहिनि। बादशाह ज़ोर मां शहज़ादीअ ॾे ॾिसणु लॻो त माना कि शहज़ादीअ जी दिलचस्पी ऐं हिन मां अखि कढे ई न पई। बादशाह खे दिलि में धकु लॻो त माना मुंहिंजी दिलि खे मतिलबु मुंहिंजी शहज़ादीअ खे दिलि में शहज़ादो घिरी वियो आहे। सो बहरहाल चवणु लॻी त हाणे शहज़ादी कंहिंसां बि कोन ॻाल्हाईंदी आहे ऐं तोखे मतिलबु त इहो जवाबु ॾिनो अथई। एतिरे में चवणु लॻो त शहज़ादी तुंहिंजो वॾी महिरबानी जो तूं पंहिंजे लफ़्ज़नि सां मूंखे इहो चयो आहे। मूंखे हाणे दिलि ते मतिलबु त मां पंहिंजे हिसाब सां ला धड़क इन्हनि शर्तनि ते अमल कंदुमि। अदा उन दरबार तां पंहिंजे हिसाब सां बादशाह खां शहज़ादीअ खां ऐं माण्हुनि खां मोकिलाए ऐं हीउ निकिरी पियो। हाणे हिन खे घोड़ो पंहिंजो हुजे ऐं तलवार पंहिंजी रान में हुजेसि, हिन सोच वीचार में हुजे त हाणे निकितो त आहियां पर मां कहिड़े तरफ़ वञा ऐं मुंहिंजी अक्सर में मंज़िल किथे आहे ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां इहो खीरु शीण जो ऐं पंहिंजे हिसाब सां 100 रंग जो कुकुड़ ऐं वरी देव 6 फुट जो काॾां मिलंदो।
इन सोच वीचार में हकिल हुकारींदो वञे पियो, पर हिन जी अखियुनि आॾो उन शहज़ादीअ जी सूरत परे थिए ई कोन पई। हे जंगलनि मां गुज़र कंदो कंदो वञे पियो, पर हिन जी मंज़िल जो को ठिकाणो कोन हुयो। छो त हीउ पंहिंजे हिसाब सां चए पियो त मन की शर्त जेका नामुमकिन आहिनि सो हाणे मां कीअं पूरा कयां ऐं कीअं शहज़ादी माणियां, ऐं शहज़ादी बि एॾी हिनखे पसंदि अचे वई हुजे जो जंहिंजो को अंदाज़ो ई न हुयो। अधु हकिल होकार ने कंहिं जंगल में पुॻो, उते हिकु हिनखे झूपड़ी नज़र आई। बरबिरान जो हुयो। सिधो सो हुन झूपड़ीअ में वञे त हिकु पीरा मर्द हुन झूपड़ीअ में राश करे पियो, मन खे ख़ुदा जी इबादत करे पियो। हिन वञी पंहिंजे हिसाब सां घोड़ो ॿधे ऐं हिन जी साइड में अची वेही रहियो। जॾहिं पीरा मर्द पंहिंजे हिसाब सां ख़ुदा जी इबादत करे सलाम जो वरायो, हिन ते नज़र पइजी वियसि ऐं हिन जो हुस्न ॾिसी ऐं जवानी ॾिसी हिनखे चवणु लॻो त तूं काॾे निकिरी पियो अहिड़े जंगल में ऐं मौत जे मुंहं में काॾे थो वञी पियो। एतिरे में माना की कुराड़ो जेको हुयो सो असल में हुन झूपड़ीअ में इबादत न पियो करे, पर इबादत जे ख़्याल सां हू जेको सजदे कंदी अलाए कीअं त किरी पियो हो, हुन जी जंगल मां साह खपियो हुजे ऐं उते वेही वेही पाणी पियो वेठो करे। अदा शहज़ादे जॾहिं हिनखे किरियल ॾिठो हुजे सो शहज़ादो वञी हिनखे उथारियो ऐं हिनखे एतिरे में पुछा करणु लॻो त हाणे पाणी जो ॿुधे पियो। हिन सोचियो त बणा हिनखे उञ लॻी आहे, सो हीउ मजबूर हालत में वेठो आहे। अदा हेॾे होॾे जाचा की हिनखे पाणी नज़र किथे बि कोन आयो ऐं एतिरे में हिन पुछा कयो हुन कदा पाणी असर में आहे किथे। एतिरे में चवणु लॻो हिते पाणी कोन्हे को, सो हिन कुंड में हिकु नदी ते थोरी पाणी जो तलाउ, सो हिन तलाउ तां पाणी भरे आहे। अदा हीउ तकिड़ो वियो वहीं डुक पंहिंजे हिसाब सां तलाउ तां पाणी भरे घोड़े ते ऐं तकिड़ो अची उन पीरा मर्द खे प्यारे ऐं उनजी लुकीअ में मन साह हुजे अची आहिस्ते आहिस्ते हुनखे पंहिंजे हिसाब सां पाणी पीतई ऐं थक पटी हेॾां होॾां मन हिन जो साह वापसि थियो। एतिरे में चवणु लॻो त नए जवान खे शहज़ादे खे चवणु लॻो त तुंहिंजी वॾी महिरबानी, छो त मां पंहिंजे हिसाब सां आख़िरी पसावन में हुयुमि, तूं मुंहिंजी हेल्प करे मन मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे, सो वरी तुंहिंजी महिरबानी। एतिरे में चवणु लॻो त हाणे तूं पंहिंजे हिसाब सां मतिलबु त सही न आहे ऐं तुंहिंजी तबियत बि सेठ न आहे, तुंहिंजी ॿ ॾींहं मालिकी कयां, सो बहरहाल पोइ पंहिंजे हिसाब सां तूं हाली मुंहिंजे बारे में न सोच। ऐं शहज़ादो पंहिंजे हिसाब सां हुनजी ख़िदमत में लॻी वियो। जेको मानी टुकुर वग़ैरह हिन वटि कोन हुयो उहो खणी हिनखे खाराइणु लॻो ऐं हिन जी मतिलबु त अहिड़ी ख़िदमत करणु लॻो जीअं को पंहिंजे हिसाब सां पंहिंजे सॻे पीउ जी करे। एतिरे हिन जी मानी कुनी ऐं वग़ैरह जेको कुझु बि सिस्टम लटो कपिड़ो हुयो हिनखे धोई हारे सिंगारे पंहिंजे हिसाब सां ऐं हुन कुराड़ खे मतिलबु त एतिरी कुवत अची वई लिंगनि में, मन सोचे पियो त मन हाणे मां मतिलबु हितां डुकंदुमि त सुठी मंज़िल करे वेंदुमि। मन हिनखे जिस्म में एतिरो साह पइजी वियो ऐं हीउ चङो भलो थी वियो। एतिरे में ख़ुशि थी हुन शहज़ादे खां पुछा करणु लॻो त बहरहाल तुंहिंजी वॾी महिरबानी ऐं मूं हिकु पीरा मर्द जी मन खे तूं नई ज़िंदगी ॾिनी आहे, जेको घुरणो अथई घुरो ऐं तूं निकितो कहिड़े ख़्याल सां आहे। ऐं शहज़ादे बि सॼी पंहिंजी कहाणी करे ऐं पीरा मर्द ताईं पुॼण ताणी हिनखे पंहिंजो किसो करे ॿुधायो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजो जेको कमु शर्त शहज़ादीअ जा तूं पाण सां खयूं थो वठे, सो इहे नामुमकिन था मतिलबु त लॻनि ऐं ॾुखिया बि आहिनि। मुंहिंजी सलाह त इहा अथई तूं पंहिंजे हिसाब सां वापसि मोटी वञ ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ जा शर्त न क़बूल कर ऐं 5 पादर लॻंदई उहे तोखे सही न, बाक़ी हीउ जेको कमु तूं पाण सां चवें थो इहो ॾुखे मां ॾुखियो कमु आहे। एतिरे में चवणु लॻो त तूं में उहा उमेद फ़क़ीर न हुई वॾा, सो बहरहाल तूं जेको इहा ॻाल्हि थो करे सो त मूं निकितो आहियां, भली मरां या मारियां, सो बहरहाल पोइ ते न हटंदुमि। कहिड़ी बि हालत में शहज़ादीअ जा मां 3 शर्त पूरा कंदुमि। अगरि जे न बि कई महीने विच में मुंहिंजी किथे बि जान निकिरी वई ऐं मरी वियुमि, सो बहरहाल मां इन खां जीअण खां मतिलबु त मोल चङो आहियां, सो मां हिन हयाती ऐं ज़िंदगीअ खे छा कंदुमि। ऐं हिन पीरा मर्द हिन जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त सोच में अजब में पइजी वियो। अहिड़ो ख़ूबसूरत नौजवान पंहिंजी ज़िंदगीअ तां बेज़ार आहे ऐं हिकु शहज़ादीअ जे करे। एतिरे में चवणु लॻुसि 2-3 मिंट सोचे हेठि कंध करे, एतिरे में चवणु लॻुसि बहरहाल हाणे तुंहिंजो कमु ॾुखियो आहे, पर तूं मुंहिंजी हेॾी हेल्प ऐं मदद कई आहे ऐं मूंखे मतिलबु त नई ज़िंदगी ॾिनी आहे, सो थोरी घणी तुंहिंजी हेल्प बि मूंखे करणी पवंदी। एतिरे में पीरा मर्द चवणु लॻो त हाणे हिकिड़ो कमु कर, पहिरियों नंबर तूं जेको शहज़ादीअ जो पहिरियों शर्त खणी आयो आहे त मन की शीण जो खीरु, इहो बहरहाल जेको आहे सो इहो कमु ऐं जेको कुकड़ वारो आहे सौरंग जो कुकुड़, इहे कमु बाद जान पहिरियों तूं हिकु कमु कर त पंहिंजे हिसाब सां देव जी तलाश कर ऐं देव तोखे किथे मिलंदो तोखे उहो मां थो ॾिसां। जे हितां वेंदे कुझु मंज़िल करे त अॻियां हिकु नई वादी ईंदई, माना की नओं जंगल ईंदई, एॾो त घाटो आहे उन में खोफाइतो आहे।
उन में वेंदे हिकु खूह आहे, उन खूह जे अंदरि उहो साॻियो देव रहे थो, जंहिंजो कदु 6 फुट आहे, जंहिंजो नालो जानू देव आहे। ऐं उन पंहिंजे हिसाब सां उहो ई मतिलबु त देवनि जो मतिलबु कदु नंढे जे करे हू पंहिंजे हिसाब सां उन खूह में अंदरि थो रहे ऐं पंहिंजी हुकूमत ऐं दुनिया उते वसाई अथई। माना को उन ते खिले ऐं टोके न, छो त उहो पहिरियों चकर दुनिया में हिकिड़ो ई उहो नंढे मां नंढो देव आहे जंहिंजो 6 फुट कदु आहे। इन खां वधीक ॿिया देव जेका आहिनि सो उहे वॾियूं रिपूं ऐं भलाऊं न, हिकिड़ो इहो ई जानू जेको देव आहे सो इन जी मतिलबु त उमिरि एतिरी आहे। हाणे तोखे पहिरियों कमु इहो करिणो पवंदो, उन ॾे वञिणो पवंदो ऐं उन सां तोखे दोस्ती करणी पवंदी। अगरि जे उहो तोते राज़ी थी थो पए ऐं तोसां दोस्ती करे थो त बाक़ी जेको 100 रंग जो कुकुड़ आहे ऐं बाक़ी शीण जो खीर आहे तूं उन जी मदद सां सभु ॿियो कमु करे सघे थो। पहिरियों कमु तोखे इहो करिणो पवंदो, इहो तोखे मां ॾस ॾियां थो, पर अथई ॾाढो ॾुखियो कमु ऐं पंहिंजे हिसाब सां देवनि सां तुंहिंजो मुंहुं थो पवे। अगरि जे तो में हिमत ऐं ताक़त आहे पंहिंजे हिसाब सां तूं मुक़ाबिलो करे इहो कमु करे थो वञे त पोइ तुंहिंजे लाइ ॿियो मसइलो को बि न आहे, मसइलो इहो ई आहे। ऐं शहज़ादे रियाज़ जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त मां कहिड़ी बि हालत में इन सां दोस्तीअ जो हथु वधाईंदुमि ऐं इन ॾे वेंदुमि। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त हितां निकिरी पओ ऐं पंहिंजे हिसाब सां अॻियां वादी जेकी नई मतिलबु त झंगू अचे ऐं सावक अचे, नई वादी अचे, उन वादीअ में अंदरि वेंदे त तोखे विच मतिलबु झंगल में खूह मिलंदुई, उते पंहिंजे हिसाब सां तूं वञ जांइ। पर पहिरियां इहो तूं ख़्यालु रखजांइ त माना काशे बि तोखे आम्हूं साम्हूं अचे त उन खां जेतिरो जल्दी थी सघे मन खे घोड़े खे भॼाइजांइ, मुक़ाबले जो कॾहिं बि न सोचिजांइ जेसि ताईं हुन खूह ते नथो पुॼे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उन पीरा मर्द खां इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं हकले होकारे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा हलंदो हलंदो वञे पियो, हिन खे परे खां सम्झ में आयो त इन खां वधीक को झंगल खुफ़ाइतो नथो नज़र अचे। हीअ उहा नई वादी आहे जेकी बहरहाल ख़तरनाक आहे, हिन में बहरहाल सम्झी जे ॾुखियो मसइलो ऐं देव बि इते ई मिलंदो। अदा पंहिंजे हिसाब सां हीअं मंज़िल हलंदो वञे पियो, हीअं सम्झ में महसूसु थिए पियो जेका उन वण हुया झंगल में, उहे वण मन त उन जी वल जेकी हुई त हिन ॾे वधणु लॻी ऐं हिन पंहिंजे हिसाब सां एॾो कुवत सां अची घोड़ो भॼायो, सिधो सो वञी उन खूह जे आॾो पुॻो। उन खूह जे आॾो जो जीअं पुॻो त उते हिकिड़ा 2 देव ॿिया बि बीठा पेरेदार। हिन ते कड़ो हणी पंहिंजे हिसाब सां हिन खे गिरफ़्तार करे ऐं पंहिंजे हिसाब सां हुन अहिड़ो हिकिड़े मतिलबु त देव धकोयसि सो हीउ बेहोश थी वियो। अदा हीउ बेहोश थी वियो, पंहिंजे हिसाब सां ख़बर न पई हुननि देवनि अहिड़ो कमु कयो छो त हू उन जानू देव जा पेरेदार हुया। खणे सिधो सो वञी अंदरि गुफ़ा में बि विहारियुसि, हथ ॿाहूं हिन जो ॿधनीसि ऐं पंहिंजे हिसाब सां हिन खे जंहिं महिल होश में आंदो न, उन महिल हिकिड़ो जेको देव उन्हनि मां हुयो उन पंहिंजे गीसे मां हिकु मतिलबु त बूचकी कढी, माना की कंहिं शइ जी बूचकी हूंदी आहे उहा कढी ऐं उन जो बूथ जो खोलियईं त उहो जेको जानू देव हुयो सो उन मां अची ज़ाहिर थियो। माना की उहे जेका हुयसि ॿई सो उन जानू देव जा ग़ुलाम हुया ऐं पेरेदार हुया। एतिरे में चवणु लॻुनि त मूंखे तव्हां छो घुरायो आहे। एतिरे में चवणु लॻसि सो बहरहाल तूं जे मतिलबु त तुंहिंजी मतिलबु इलाइक़े में हिकु इंसान जो बचो अची ज़ाहिर थियो आहे, असां चयोसीं त भला तुंहिंजे नाले जो वाक़िया खे छो न ॿुधायूं, सो बहरहाल इहे तुंहिंजी ख़िदमत में अची खणी पुॻाऊं। अदा पंहिंजे हिसाब सां जॾहिं देव हुनखे ॾिठो ऐं देव पंहिंजे हिसाब सां चयुसि त हाणे हीउ त ई उहो पहलवान। अदा पंहिंजे हिसाब सां हिन जो मथे कंधु करे जानू ॾिठो देव ऐं देव खे जानू ॾिठो त पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुसि त तूं पंहिंजे हिसाब सां हेॾो सुहिणो ऐं ख़ूबसूरत हसीन थो ॾेखारिजे। देव निंढे खे चवणु लॻो ऐं तुंहिंजो कदु बि पंहिंजे हिसाब सां माशाअल्लाह आहे ऐं हिननि सभिनि खां सुहिणे में सुहिणो ख़ूबसूरत तूं आहे। ऐं हीअ जेका आहिनि अलाए कीअं टीता ऐं बेशिगिला सम्झ में अचनि था, ख़ूबसूरत मूंखे तूं थो नज़र अचे, सो मां त आयो हुउमि तुंहिंजो नालो ॿुधी। असांजी दुनिया सॼीअ में माना की उते ॿाहिरि मुंहिंजे अवाम में माण्हुनि में रुॻो तुंहिंजो नालो आहे त जानू देव अहिड़ो सुहिणो आहे, सो इन खां वधीक को देव ई कोन्हे को। सो मां त तुंहिंजो नालो ॿुधी ऐं तोॾे दोस्तीअ जो हथु वधाइणु आयुसि, पर हीअ जेका तुंहिंजा ॿई मुलाज़िम आहिनि नौकर, सो हिननि मूंसां एॾी हालत कई आहे ऐं मुंहिंजा हथ पेर ॿधी फिटी कया अथनि। छो त हीअ पंहिंजे हिसाब सां शहज़ादो ॼाणे पियो त हिन जी जेकी नंढिड़ो कदु आहे सो इहा ई हिन जी कमज़ोरी आहे, हिन जी इहा ई तारीफ़ कंदुमि त हीअ पंहिंजे हिसाब सां तारीफ़ ॿधण लाइ तरसे थो पियो। हूअं त माण्हू हिन ते खिलनि था छो त हिन जो कदु हल्को आहे ऐं हिन जी मां तारीफ़ कंदुमि त हीअ मूं ते राज़ी थी पवंदो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां खिली चवणु लॻो हुननि ॿियनि देवनि खे त मुंहिंजो हुकुम आहे हिन जा हथ पेर खोलिया वञनि। हीअ हिकु मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो हिकिड़ो फैन आहे, माना की मुंहिंजे करे आयो आहे, माना की दुनिया में माण्हुनि में मुंहिंजो नालो आहे ऐं परे परे मुंहिंजी ख़बर पइजी वई आहे। हीअ माना की ख़ुशीअ में न पियो मां पे जानू देव,
आधा एतिरे में चवणु लॻो इहा सची ॻाल्हि आहे। हीउ चवणु लॻो शहज़ादो त हा इहा सची ॻाल्हि आहे, कूड़ न आहे, मां तुंहिंजे करे आयो आहियां, तुंहिंजी सिक ऐं मोहबत लाइ आयो आहियां ऐं मूंखे ख़बर पई त तूं वफ़ादार ऐं मतिलबु त जवाननि जो जवान आहे। माना की देव पंहिंजे हिसाब सां हले छा था सम्झनि, पर तूं हुन मां ताक़त में घणो आहे, छो त हीअ जेका हिन पाण खे पहलवान सां ॾिना आहिनि, पर इहे बि तुंहिंजे मतिलबु हिन महिल कब्ज़े में आहिनि, तुंहिंजे हिते हुकूमत आहे, सो वॾो मां तुंहिंजो नालो ॿुधो आहे। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां ॾाढा पपला आयईं। उन जिन चयो भई हिन ॿिनि के छाकड़िया मुलाज़िमनि खे त हिन खे मुंहिंजे कमरे में ख़ासि कमरे में वञी विहारियो। अदा हू पंहिंजे हिसाब सां वरी जानू गाइब थी वियो देव, ऐं हिन सिधो सो वञी हुनजे ख़ासि कमरे में वञी हिन खे फिटी कयूं। अदा हिन जो अखियूं खोले त ॾिठे बणा साॻी ॿिए अहिड़े ख़ूबसूरत कमरे में आहियां जंहिंमें गिलम गालीचा विछा पिया आहिनि, अहिड़ा पलंगनि ख़ूबसूरत जो बहितरीनु। अदा थोरी देरि खां पोइ पंहिंजे हिसाब सां उहो साॻो जानू देव हिन ॾे अचे थो पियो। अचे हिन खे चवणु लॻो सुभरा तुंहिंजी वॾी महिरबानी, छो त तूं ई आहीं पहिरियों शख़्स जेको मूंखे सम्झे थो ऐं पंहिंजे हिसाब सां पाण मतिलबु तुंहिंजी तारीफ़ कई आहे। सो मां सम्झ में ॻाल्हि अचे थी इहा ॻाल्हि अलाए कूड़ी आहे अलाए सची आहे, मां त परेशान हूंदो आहियां, पंहिंजे क़दम मां बेज़ार हूंदो आहे, पर जहिड़ी तूं ॻाल्हि थो करे त बरहाल इहा त सची ॻाल्हि आहे न। पोइ त हिन खे चई तूं को बि खुटको न कर, तूं इहा सची ॻाल्हि आहे, माण्हू जेका सड़ंदा त भली सड़नि ॾे, सो बरहाल तोखां वधीक को ख़ूबसूरत हसीन ऐं तो जहिड़ो को जवान न ॾिठो अथमि। अदा जीअं हिन जी तारीफ़ कंदो वञे तीअं वञे पोइ हू टिड़ंदो। अदा हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां हाली हवाले थियो ऐं पंहिंजे हिसाब सां चई त हाणे तूं मूंखे दोस्त छॾियो आहे, बरहाल तूं आयो आहे, को कमुकार हुकुम कर तूं मुंहिंजे, छो त मां देव आहियां, तुंहिंजा हर कम मां सवला करे छॾंदुमि, छो त तूं अॼु खां वठी मुंहिंजो सचो दोस्त आहे। अदा बड़ी आसानीअ सां माना की शहज़ादो हिन खे ॻाल्हियुनि में मुतमिन करे वियो। ख़तरो त वॾो हुयो, छो त हुन देवनि हुन मतिलबु त आका जे इंतज़ार जे करे हिन खे ज़िंदा छॾियो। ऐं हिन खे चवणु लॻा हे चवणु लॻो त बरहाल ॿियो कमु को बि कोन्हे, सो बरहाल मां असां हिकिड़ो मसइलो आहे नंढिड़ो, सो हाणे सोच में आहियां त हाणे कीअं मसइलो थिए। चए ॿुधाए भला। अदा हिन शहज़ादीअ जी सॼी हुन जानू देव सां ॻाल्हि कई त माना की हिकु शहज़ादी आहे जंहिंसां मां सची मोहबत कंदो आहियां, ऐं उनजा 3 शर्त ही न त शीण जो खीरु ऐं 100 रंग जो कुकुड़, उहो त बरहाल हाणे काॾों अचनि। एतिरे में जानू हिन खे खिली देव चवणु लॻो सो बरहाल पहिरियों शर्त त तुंहिंजो पूरो थी वियो, छो त हाणे मां त तुंहिंजो दोस्त थी वियो आहियां, जंहिं महिल तूं हुकुम कंदे उन महिल शहज़ादीअ जे अॻियां मां हाज़ुरु थींदुमि। ऐं बाक़ी हाणे 2 कम आहिनि जेको शीण जो खीरु चवे थो ऐं कुकुड़ 7 रंग जो, सो बरहाल आहिनि वॾा ॾुखिया, हाणे इहे कीअं ख़बर पवे। एतिरे में जानू चवणु लॻो यार मुंहिंजो नंढिड़ो कमु आहे, तूं हेॾो दुनिया जो वॾो देव, मन खे हे खसीस कम तोखां नथा थियनि, तूं त पंहिंजे जादू जे मसइले बि इहो कमु करे सघीं थो। एतिरे में खिली ऐं जानूअ खे मतिलबु हुनखे शहज़ादे खे चवणु लॻो देव त बरहाल इहा ॻाल्हि न आहे, अगरि जे मां चाहियां त इहे 2 मुंहिंजे लाइ कम ॾुखिया न आहिनि, सवला आहिनि, पर मां अगरि जे जादू जे ज़रिए उहो शीण हुतां खीरु खणणु वेंदुमि ऐं खणी ईंदुमि, इहो दग में रस्ते में ईंदो, हिते खीरु न पुॼंदो, अॻे फिटी वेंदो, माना की खीरु ख़राबु ऐं धप करे वेंदो। अगरि जे मां चाहियां 100 कुकुड़ वारो जेको आहे, सो उहो बरहाल मां तोखे नक्शो ठाहे अहिड़ो कुकुड़ बि मां ठाहे ॾियुमि, पर माना की असुलु न थींदो, न ओड़ो को तवजो थींदी, उहो कुकुड़ ई माना ईंदे ईंदे दग में माना उहो ई पूरो थी वेंदो, उनजो जेको रंग आहे सो उहो रंग बि ख़तमु थी वेंदुसि। बाक़ी हाणे हिकिड़ो कमु आहे, सो असांजे मतिलबु त हिन ॻोठ जे मतिलबु मुंहिंजे जंगल जे वादीअ खां मतिलबु त ॿी जंगल वादी आहे, सो हुन ते वेंदे उते माना की हिकु शीणियूं ऐं शींहं रहंदा आहिनि, जंगल ई उन्हनि जो आहे। पोइ उहे अहिड़ो कमु कंदा आहिनि, विच जंगल में हिकु वॾो तलाउ हणी छॾियो अथनि, पोइ जेकी बि खीण मतिलबु शीण जेकी खीरु मतिलबु त कंदी आहे थड़नि में, सो उहा पंहिंजे हिसाब सां उन खीरु मतिलबु त उन होदीअ में रखी ईंदी आहे, माना की होद ठहियलु आहे, अहिड़ो उन होद में पंहिंजो खीरु मतिलबु त हारे ईंदी आहे, ऐं उते वेंदा आहिनि शींहं जा बचा आज़ादु घुमंदा आहिनि। पोइ जेका बि बचा हर हिकु शींहं जा हूंदा आहिनि उन होद मां खीरु पीअंदा आहिनि पिया, छो त हू पंहिंजे कॾहिं बि पंहिंजी माउ जे थड़नि मां खीरु न पीअंदा, हुननि जो इहो कौल आहे ऐं हुननि जो इहो थियलु आहे, सो होद एॾो खीर जो भरियलु आहे जो पंहिंजे हिसाब सां हले केतिरनि सदनि खां इहो कमु थींदो आहे। सो इहो पंहिंजे हिसाब सां उते पेरा बि वॾा आहिनि, छो त को ॿियो जानवर उन खीर खे नथो पी सघे, सिर्फ़ु शींहं ऐं शींहं जा बचा खीरु पीअंदा। त एतिरे में चवणु लॻो हाणे मुश्किल कमु आहे, हाणे इहो कीअं मसइलो थिए। देव चयुसि त मां अगरि खणी बि ईंदुसि पर खीरु कम जो रुॻो न थींदो, हाणे मां हिकिड़ो घोड़ो आहे मूं वटि, माना केतिरो ख़तरनाक आहे, मतिलबु त तूं ड्रिज बुझ कीअं बि शींहं वींहं खां न कजांइ, जेतिरो मतिलबु त घोड़े जो तूं केतिरो हुनर वारो आहे,
सो अकुलमंद केतिरो आहे। जे अकुलमंद हूंदे त तूं इहो खीर बि खणी ईंदे ऐं मुंहिंजे घोड़े जी मदद सां इहो कमु करे ईंदे। न त जेकॾहिं अकुलमंद न हूंदे ऐं बेवकूफ़ थी पए न, सो बहरहाल तूं मारिजी वेंदे। चवणु लॻो त उहो कहिड़ो कमु आहे। चई मुंहिंजो घोड़ो एतिरो तेज़ आहे ऐं मां तोखे पंहिंजे हिसाब सां हिकु लोटी ॾियां थो, माना की ठिकर जी लोटी आहे। सो अगरि जे तूं जवान हूंदे इहे ठिकर जी लोटीअ में माना की खीरु थधो रहंदो। हीअं हिन मां खणी तूं पंहिंजे हिसाब सां, हिन मुंहिंजो घोड़ो एतिरो आहे जो आसमान सां ॻाल्हियूं कंदो आहे। माना हिन जी विशांग जेकी आहे सो तक़रीबन 3 ॿारहं 4 ॿारहं पंधु कंदी आहे हिकिड़ी विशांग। माना की हीअ मतिलबु त समुंडी घोड़ो आहे त हवा जी मतिलबु झोटे खां बि तेज़ हलंदो आहे। एॾो तेज़ आहे जो बिजली माना की शींहं वग़ैरह काशे नथी पुॼी सघे, एॾो तेज़ आहे। ऐं हिन जी महार पकड़ाई पंहिंजे हिसाब सां मज़बूती करे वें त तोखे का बि दिक़त न थींदी। एतिरे में चवणु लॻो शहज़ादो त बहरहाल मां इहे घोड़नि सुवार त रहियो आहियां ऐं निंढे लाॻू मां घोड़नि जी मतिलबु त चढ़ी सुवारी कई अथमि। घोड़ो मूंखां कॾहिं बि न वेंदो, इहो मूं ते यकीन रख। बाक़ी पंहिंजे हिसाब सां उन तरफ़ रुॻो मूंखे पुॼाए त मां कहिड़ी बि हालत में उहो खीरु हासिलु कंदुमि। अदा जॾहिं शहज़ादे जी दलेरप ऐं शहज़ादे जी इहा ॻाल्हि ॿुधी उन जानू देव पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो तूं अॼु थकियल आहे, आरामी थी, सुबुह साजर माना की तूं उते हूंदे। अदा हे पंहिंजे हिसाब सां सुम्ही पियो। हिन निंड कई, जीअं जो अखि खोले त माना उन झंगल जे ॿाहिरां ई पियो आहे। हिन खे शींहं जी परे खां गज गोड़ ॿुधे पई। हिन चयो त मर बड़ा मरी वियो, माना उन कमरे मां काॾे गुम थी में कीअं हिते पुगुमि। एतिरे में उन जानू देव जो आवाज़ु आयुसि तो बहरहाल इहो घोड़ो बीठो अथई न, घोड़े ते चढ़ी ऐं पंहिंजे हिसाब सां मंज़िल जी तरफ़ रवानो थी ऐं पंहिंजो इहो लोटो बि पियो अथई घोड़े जी भर में। अदा जानू ॾिठो त बड़ा धकी वाक़ई बि उहा पई आहे, लोटो बि ऐं घोड़ो बि बीठो आहे। अदा ही पंहिंजे हिसाब सां चढ़ी पियो घोड़े ते। अदा हीअं खणी झंगल में आ जो कंहिं झंगल जे विच में उहा नदी हुजे ख़ासि खीर जी, शींहनि जे खीर जी। सो हाणे उन मां खीरु खणणु वञे पियो, पर हिन खे घोड़नि खे परे खां हिन जी बदबू ई पई उन शींहनि खे। तो घोड़े ऐं हिन जी मतिलबु त हास ॿुधो न त हू सभु मतिलबु त तयारु थी विया। एतिरा त उन जी तेज़ी तरफ़ वधणु लॻा, पर ही घोड़ो जेको हुयो त शींहनि जे मथां बि विशांग हणंदो अचे। हिन चई घोड़े जी दलेर पई, घोड़े जो हलणु ॾिठो त माना पहिरियों हिन खे हिरास थियो, पर पोइ हिरास हिन खां मरी वियो। अदा हिन घोड़े जे मथां मतिलबु त घोड़े मतिलबु उन नदीअ ते पुॻो, तलाउ ते, ऐं उन तलाउ जे मथां विशांग हयईं। माना की तलाउ जे एतिरो वेझो हुजे जो माना हथु हेठि माण्हू करे ऐं उतां भरे सघे पियो खीरु। अदा हिन पंहिंजे हिसाब सां लोटीअ में रसो बि ॿधो ऐं खणी लोटी खीर में छॾे। अदा जीअं हूअ फुल थी तीअं मथे छिकणु लॻो। आतारे आतारे माना की घोड़ो अञा कपर सां कोन पुॻो त लोटी माना उते फासी पई पोइते ई। अदा लोटी हिन खां छॾाए वई। लोटी जो छॾाए वई त हाणे छा करे। शींहं माना की ॾिठई त भला हेॾो था अचनि, हेॾो था अचनि। हिन लोटीअ मां हथु न कढियो, पाण बि उन साॻे खूह में किरी पियो, खीर में। माना की शींहं जेका बि हुया उन खीर में मतिलबु न पिया लहनि, बाक़ी ॿाहिरि चारो तरफ़ हिन ते कड़ो हणी विया। घोड़ो वञी साइड ते ईअं सुठी मंज़िल करे वियो। घोड़े ॾिठो त बणा सुवार मुंहिंजो साॻो पोइते आहे। हिन सोचियो त बणा हाणे त लुड़ी वियुमि, हाणे छा कयां। अदा ही सॼो खीर में विञिजी वियो। थोरी देरि खां पोइ घोड़ो साॻो ई मोट खाई। हिन सोचियो त बणा हाणे घोड़ो जे अगरि मुंहिंजो हिन दरिया में पाणीअ में लहे थो, जेसिताणी हिन खीर में लहे थो, जेसिताणी हिन घोड़े जा पेर नथा खुपनि, होसिताणी घोड़ो कोई विशांग नथो हणी सघे त को हिननि खां निकिरी सघां। चारो तरफ़ ॾिठईं त बणा हिननि जो कड़ो लॻी वियो आहे शींहं जो, त हाणे छा कयां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां घोड़ो जीअं आयो टप ॾे सिधो सो हुन खीर जी नदीअ में हू बि लही पियो। अदा हिन बि पंहिंजे हिसाब सां सोचे सोचे हाणे छा कयां। घोड़े ते चढ़ी उहो साॻो लोटी भरे ऐं रवानो थी पियो। जीअं हाणे कपर ते अचे पियो तीअं अॻियों अचे शींहं मतिलबु त कड़ो हणी फिरी वियसि। जीअं आम्हूं साम्हूं चढ़ंदो त माना घोड़े जा पेर न खुपंदा, विशांग न हणंदो त घोड़े हिन खे शींहं ख़तमु करे छॾींदा। हिन वरी अहिड़ो कमु कयो, जीअं हूअ पाणी जे खीर जा हुया तीअं छंडा आहिण चालू कयनि। माना की शींहं जा खीर जा छंडा पिया त शींहं माना एतिरी विथी कई जीअं घोड़े जा पेर खुपी वञनि। एतिरी विथी कंदो वियो ऐं छंडा हाणी पोइते हटाया ऐं शींहं जो मतिलबु त घोड़े एॾो बुल ॾिनो जो शींहं जे मथां वञी सुठी मंज़िल ते वञी किरियो। वञी पोइते आजो कीअं सिधो सो वञी झंगल खां ॿाहिरां बीह रहियो। झंगल जे ॿाहिरां माना हिननि जी सरहद हुई, उन खां अॻिते हुननि जो वधणु नामुमकिन हुयो, छो त झंगल खां ॿाहिरां पधर हुयो। पधर ॾे हू न पिया निकिरी सघनि शींहं वापसि विया हलिया। अदा हिन पंहिंजे हिसाब सां घोड़ो बि थकिजी पियो, हिन बि वॾी मंज़िल कई थकिजी पियो। अदा हिन सोचियो त बणा हाणे 2-3 मिंट हिते आराम कयां ऐं एतिरे में घोड़े मां हथ कढिया त घोड़ो इहो वेंदो रहियो ऐं पाण ॼण घोड़ो हिन जी अखि नाॾो गाइब थी वियो। ऐं हिन पंहिंजे हिसाब सां अखि जो बंदि कई ऐं 2-3 मिंट जो आराम कयईं। थकु भॻेंदे अखि जो खोले त साॻे कमरे में जिते सुतो पियो उते अॼु पुॻो। ॾिठे त भर में उहो साॻो खीर जो मतिलबु न मटी बि फुल पई आहे। एतिरे में जानू देव साॻो अचे ज़ाहिर थियुसि, चवणु लॻो त मुबारक हुजई,
सो तुंहिंजो मतिलबु त 2 मंज़िलूं तुंहिंजूं पार थी वञे भई की आख़िरी रहियो त 100 रंग जो कुकुड़। हाणे 100 रंग जो कुकुड़ चवणु लॻो त मूंखे किथां मिलंदो। चवणु लॻो त हाणे दुनिया में 100 रंग जो कुकुड़ हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो इहो ई आहे जो परस्तान जे बादशाह वटि रहे थो। माना परस्तान जो बादशाह जेको आहे उन वटि बि हर क़िस्म जी शयूं पयूं आहिनि। माना की दुनिया जा परिंदा जेका तूं ॾिठा हूंदा उहे बि उते आहिनि मौजूदु, पर जेका तूं न ॾिठा हूंदा उहे बि उते मौजूदु आहिनि। बहरहाल हाणे उहो तोखे ॾींदो कोन। पहिरीं ॻाल्हि आहे त हू जेको 100 रंग जो कुकुड़ आहे उन वटि सो एॾो त सुहिणो ऐं डिज़ाइन में आहे जो हू पहिरीं ॻाल्हि आहे त तोखे ॾींदो बि कोन, ऐं पहिरीं ॻाल्हि आहे त इंसान जी उते ज़रूरत बि न आहे जो परस्तान में पुॼी सघे। सो हाणे छा कंदे? एतिरे में चवणु लॻो त हाणे मतिलबु त का तरक़ीब सोचणी पवंदी मूंखे, छो त तूं मुंहिंजो दोस्त आहे ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे तोखे न का तरक़ीब ॾसियां। एतिरे में चवणु लॻो त भला देव ऐं परियूं त पंहिंजे मुल्क ते होॾे वञी सघनि था, सो बहरहाल तूं छो नथो वञे? देव खे चवणु लॻो शहज़ादो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुम्हारी ॻाल्हि बि सही आहे। बहरहाल जीअं देव जे नाले मतिलबु तूं चवें थो सो न मतिलबु त मूंखे हिकु ॼाणे टोक कई। माना की मां हिन जी धीउ ते हिकिड़ी ते आशिक़ु हुयुसि, सो बहरहाल हिन मूं ते टोकियो हुयो ऐं मूंखे हिन जो रिश्तो न ॾिनो हुई। उन ॾींहं खां पोइ मां हिन जो नुक़सानु कया, 2 टे अहिड़ा माण्हू मारियामांसि। सो बहरहाल हिन मुंहिंजो मुक़ाबिलो ऐं टकरो थियल आहे, इन करे मां हुन सां न ॻाल्हाईंदो न वेंदो आहियां। सो इन करे मुंहिंजो परस्तान मुल्क मतिलबु छॾियल आहे, मां हिते रहियो पियो आहियां। अदा एतिरे में हिन ॻाल्हि ॿुधी हाणे जी हाणे तोखे करिणो पवंदो, इहो कमु तोखे वञिणो पवंदो। अदा एतिरे में हिन सोचे ऐं हिकु ॻाल्हि कई त हाणे तूं वञ, पर हीउ लाल ॾिनई हिकिड़ो, चई हीउ लाल एतिरो ख़ूबसूरत हसीन आहे ऐं 7 बादशाहनि जी माना की हिन में ताक़त आहे। 7 बादशाहियूं तूं हिन हिकु लाल ते ख़रीद करे सघीं थो, एॾी हिन जी मतिलबु त क़ीमत आहे। ऐं इहा लाल जी हिन खे वॾी ॻोल्हा आहे, उन बादशाह खे, परस्तान खे बादशाह खे हिन लाल जी एॾी तलाश आहे। ऐं अगरि जे हीउ लाल तूं उन मुल्क ते खणी पुॼंदे, हीउ लाल ॾींदेसि, सो बहरहाल तोखे कुझु बि न कंदो। हूअं त बहरहाल तोखे कुझु बि थी सघे थो, सो तोखे मथां वेझो अचणु न ॾे, अञा पुॼण खां अॻे देवनि खे आर्डर ॾेई थी सघे मां तोखे मारे सघनि था, पर हिन लाल खे ॾिसंदे हू तोखे कुझु बि न कंदो। तूं हाणे हीउ लाल खणी पाण सां सिधो सो वञ ऐं हीउ लाल ॾियसि, ऐं हिन लाल जे ज़रिए तोखे राज़ी थी पए, तूं ॿियो कुझु बि न घुरिजांसि। सिर्फ़ु तूं चइजांइ त मां हीउ मुल्क ॾिसणु आयो आहियां, हिते घुमंदुमि फिरंदुमि। पोइ तूं पंहिंजे हिसाब सां, हुनर जे हिसाब सां उहो कुकिड़ो खणी अचिजांइ, बाक़ी कमु घणो अथई। अदा हिन सोचियो त बहरहाल सही आहे। हिन वरी पंहिंजे हिसाब सां अहिड़ो कमु कयो, कुझु पढ़ाई करे हुन देव ऐं फूक जो ॾिनी त हिकिड़ो ॿियो देव एॾो ज़ाहिर थी पियो, जेको मतिलबु त हिन खां हले केतिरो मतिलबु त फुट वॾो हुजे। हिन खे आर्डर ॾिनई त माना की हुकुम अथई मुंहिंजो, हीउ परस्तान जे मुल्क में हिन शहज़ाद हमराह खे खणी वञे, मुंहिंजे दोस्त खे, सो शहज़ादे खे, ऐं हीउ पंहिंजे हिसाब सां पाण वञी बादशाह सां मिलंदो, तूं सिर्फ़ु परस्तान जे मुल्क में पुॼाएसि, भाई अॻिते हिन जो कमु आहे। अदा उहो हुकुम जो बंदो हुयो देव, ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां हिकु तरीअ ते खयईं, सिधो सो वञी परस्तान जे मुल्क जे ॿाहिरां छॾियसि। चईं त हाणे परस्तान जी सरहद में पुॼी वियो आहे, हितां तोखे माना की देव तोखे रोकण जी कोशिशि कंदा, वधीक तुंहिंजो कमु आहे जे अकुलमंद हूंदे, सो बहरहाल चवणु लॻुसि उहो साॻो जानम दे, उनजो आवाज़ु ॿुधे पियो त तूं आहे ज्ञानाब थी इहो कुकुड़ खणी ॾे, जे बेअकुल हूंदे त तूं उन देवनि जे हथां कॾहिं बि नथो बची सघीं। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां हकले होकार रवानो थी पियो। परे खां हिकु जबल जी टकरीअ ते माना की मथे वेठा वञनि देवनि जी परे खां उहे चौकीदार हुजनि, माना की एॾा चौकीदार माना चौंकनि था हुजनि त ख़बर पए त इंसानु अचे थो पियो। अदा डुकी अचे हिन खे आॾो जे पुॻा, हिन खे चवणु लॻा त केरु आहे, काॾे थो वञे, ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थिया त माना इंसानी गोश्त असांखे हथु अची वियो, सो हिन खे खाई ॾाढो इंजॉय कंदासीं। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां खाइण जी हिन खे तयारी कई, माना की हुननि ॿिन्हिनि देवनि सोचियो त माना हिते खाई छॾींदासीं त माना इंसानी गोश्त आहे, 2 टे ॾींहं इंजॉय कंदासीं, मज़ो वठी ॾिसंदासीं। अदा एतिरे में वधणु लॻा त एतिरे में चवणु लॻो, सो बहरहाल तव्हां मूंखे कॾहिं बि न खाइजो, अगरि जे मूंखे खाईंदो थी सघे तव्हांजो जेको बादशाह आहे सो उहो पंहिंजे हिसाब सां तव्हांखे मुंहिंजे खाइण जे करे क़तलु कराए छॾींदो। मूं वटि बादशाह जी अहिड़ी क़ीमती शइ आहे जो अगरि बादशाह वटि मां ऐं उहा शइ न पुगी न, तव्हांजी ख़बर पए त तव्हांखे त जहिड़े गॾ जे पेट में सुभराए छॾींदो। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदे हिकिड़ो सियाणो देव हुयो, उन सोचियो त बहरहाल हिन जी ॻाल्हि सची न निकिरे। एतिरे ॿियो चवणु लॻो त हीउ कूड़ो आहे, हीउ पंहिंजी जान बचाइण लाइ थो चवे, ऐं ॿियो चवणु लॻो त बहरहाल असां त ग़ुलाम आहियूं ऐं पेरे ते बीठा रहूं, बादशाह जी इजाज़त खां बग़ैर हिन खे कंदा खाई सघूं। एतिरे में ॿिए खे बि सम्झ में ॻाल्हि ॿियारे ऐं चवणु लॻा त हाणे तोखे असां बादशाह जे अॻियां पेश कयूं त बहरहाल तूं कहिड़ी शइ आहे अहिड़ी? चई बादशाह मूंखे चयो आहे त माना की मुंहिंजी जेकी बि शइ तूं वटि हुजेसि उहा न कंहिं ॿिए खे ख़बर पए न, कुझु बि न, राज़ जी ॻाल्हि आहे, माना की बादशाह ऐं मां ॼाणियूं था, सो बहरहाल मूंखे कहिड़ी बि हालत में बादशाह जे अॻियां पेश कयो।
आदा हिननि खे देव जॾहिं हिन देव पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त हाणे असां कीअं यकीन कयूं। एतिरे में चवणु लॻो त तव्हांजे मुर्शिद जो हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो कसम आहे। सो बहरहाल मां तव्हांजे मुर्शिद जो कसम थो कयां, मां कूड़ नथो ॻाल्हायां, मूं त बादशाह जी अमानत शइ आहे। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां यकीन कयुसि ऐं पंहिंजे हिसाब सां उहे देवनि इजाज़त ॾेई हुनखे सिधो सो हुन बादशाह जी महला ते आॾो पुॼाइनि। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां सिधो सो ॿियो हिकिड़ो मुलाज़िम वियो वञी बादशाह जे अॻियां पेश कयईं। बादशाह जॾहिं हिन इंसान बचे खे ॾिठो, सो बादशाह सफ़ा कावड़ ऐं गुस्से में अची वियो। माना की हिन जी ज़रूरत कीअं थी जो असांजे परस्तान मुल्क में हीअ अची सघे थो। एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां हथ दॿाया ॿधे ऐं बादशाह खे चवणु लॻो, बादशाह तुंहिंजी मतिलबु मूंखे अहिड़ी क़ीमती शइ ठाही आहे, सो मूं चयो त माना हीउ मुल्क बि घुमी अचां ऐं बादशाह खे छो न शइ ॾेई अचां। अदा बादशाह चवणु लॻो, तो त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेकी माना की मूंखे ज़रूरत पवंदी, छो त मूं वटि दुनिया खां वधीक हिते अजीब अजीब शयूं आहिनि जेके दुनिया में कंहिं बि न ॾिठियूं हूंदियूं। तूं वरी दुनिया जी शइ ॾेखारणु मूंखे आयो आहे। एतिरे में उहो जेको सतनि बादशाह हिन ख़रीद करण वारो लाल कढी ऐं बादशाह जे अॻियां पेश कई। बादशाह जंहिं महिल ॾिठो उन परस्तान जे त उनजी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। हिन सोचियो त बड़ा इन जी तलाश में त मां हले केतिरनि सालनि खां वठी हुयुसि, जीअं नंढे ॿार खे को नओं पंहिंजे पसंदि जो खिलणो मतिलबु त काशे ॾेखारे बि आहे रांदीको, सो वञी डुकी हुनखे भाकुर पाए ते मिलंदो आहे त बादशाह भॼे डुकी हिन खां भाकुर पाए उहा शइ खईं। बादशाह चवणु लॻो त बहरहाल तूं जेकी बि शइ खणी आयो आहे सो वॾी मुंहिंजी क़ीमत आहे, हिन जी ख़ुशीअ जो मां ठिकाणो नथो ॾसे सघियां। सो बहरहाल हिन जी तलाश में मां हले केतिरा ॾींहं रुलियो आहियां। अदा बादशाह हिनखे ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे हिसाब सां शाही महिमान करे उते रहियसि ऐं बादशाह सॼी दरबार खे सॼे मुलाज़िम खे ऐलान करे छॾियो त बाबा हीउ जेको ॾींहुं हिते घुमणु चाहे ऐं जेतिरा ॾींहं रहणु चाहे एतिरा ॾींहं घुमे रहे, हिनखे केर बि न चवंदो न मतिलबु त कुझु कंदो। देवनि खे एतिरो आर्डर थी वियो। अदा बादशाह जो हीउ ख़ासि मुलाज़िम थी वियो। अदा हे पंहिंजे हिसाब सां हिन जी ख़िदमत बादशाही थी वई। हेॾां होॾां ताम वग़ैरह अचे हा, हीअ खाई पी पंहिंजे हिसाब सां अचे त हाणे सैर सफ़र कयां। अदा घुमंदो फिरंदो पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां हिकु बाग़ में अची बीठो। माना की बाग़ एॾो ख़ूबसूरत हुजे जो गुल बूटा एॾा सुहिणा हुजनि जो दुनिया में हिन कॾहिं बि न ॾिठा हुजनि। माना की कॾहिं ज़िंदगी में सोचे बि नथो सघे त को अहिड़ी शयूं बि हूंदियूं आहिनि। एॾा ख़ूबसूरत गुल ऐं गालीचा ऐं बाग़ मतिलबु त हुजनि, मेवा अहिड़ा अहिड़ा क़िस्म क़िस्म जा हुजनि जो ॾिसण सां वात पाणी पियो करे, सो ॻाल्हि घणी हुजे। अदा हेॾां घुमंदो फिरंदो मतिलबु क़िस्म क़िस्म जा परिंदा ऐं जानवर वग़ैरह वग़ैरह अहिड़ियूं शयूं हुजनि जेकियूं हिन ॾिठियूं हुजनि, कुझु वरी न बि ॾिठियूं हुजनि। हकीम होकां ते हिन जी ओचितो नज़र पइजी वई उन 100 रंगी कुकड़ ते बि। हिन ॾिठो त बणा उहो कुकड़ एॾो सुहिणो हुजे जंहिंजो को हिसाब ई को मिसाल ई न हो। हिन ॾिठो त बणा इहो 100 रंगियो कुकड़ इहो ई आहे जंहिंजो मूंखे शहज़ादीअ जा मन खे शर्त आहे। सो हाणे इहो ई कुकड़ आहे जेको मुंहिंजे मतिलबु त कम जी शइ आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां पहिरेदार हिन खे को बि हकल होर न पियो ॾिए, छो त बादशाह जो हिननि खे आर्डर हुयो त माना हिन खे केर बि न चवे। घुमी फिरी हेॾां होॾां जाचा जोच करे माना की सॼो मुल्क ॾिसी वाइसी सिधो सो महल में मोटी आयो। माना की महल में जॾहिं कमरे में पुॻो त हिन जी दिमाग़ में माना मतिलबु त इहा ॻाल्हि अचे पई त माना इहो कुकड़ बि चोरायां ऐं जेको 7 बादशाहनि वारो लाल आहे, मन की 7 बादशाहूं हिक ई लाल ते माण्हू ख़रीद करे सघे थो, छो न भला इहो पाण वटि रखां, इहो शहज़ादीअ खे शादी करे इहो शहज़ादीअ खे तोहफ़े तौरु ॾींदुमि। अदा हिन इहा बेईमानी बि कई ऐं सोचीं त माना इहो कुकड़ बि लाल बि माना की हितां इन्हनि ॿिन्हिनि खे ॿुहारो ॾियां। अदा पंहिंजे हिसाब सां हिकु मुलाज़िम खे चयईं त मूंखे हिकु भलो घोड़ो खपे जेको माना की बिजलीअ खां वधीक तेज़ हुजे। अदा बादशाह जो हुकुम हुजे त माना जेकी शइ बि घुमे फिरे खाए पीए जेकी शइ बि घुरे सो ॾियोसि। अदा हुनखे देरी न कई, उहो भलो घोड़ो हिन हमराह आणे ॾिनो हिनखे। अदा हिन घोड़े खे हथु घुमाए हेॾे होॾे ॾिठे त बणा घोड़ो त वाक़ई बि ख़ूबसूरत हसीन ऐं बाक़ाइदे आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सोचियो त भला ख़ैरु हाउ माउ टरे त पोइ ॾिसां थो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां वरी ॿी हिकिड़ी बानी हुजे मतिलबु त मुलाज़िम हुजे जेकी माना की उन कम जी चौकीदार हुजे, माना की खज़ाने में वग़ैरह वग़ैरह सामान जेको बि हुजे बादशाह जो उनजी मतिलबु त सरदार हुजे ऐं चौकीदार हुजे। वञी ही उन सां मिलियो, उनखे सॼो तेर पितर हाल अहिवाल कीअं त माना की मूंखे सॼो बादशाह जो खज़ानो ऐं बादशाह जो मुल्क ॾिसणो आहे, छो त मां ॾिसंदुमि त दुनिया में छा छा आहे, हिते छा छा आहे। ऐं बादशाह जो हुकुम बि हुयो त बाबा जाॾे वञणु चाहे ताॾे वञी सघे थो। ऐं ही पंहिंजे हिसाब सां उन मुलाज़िम कॾहिं बि चई त बादशाह जो खज़ानो कंहिं बि नौकर ताणी न ॾिठो आहे। बादशाह खे हिकु मूंखे ख़बर आहे, सो अॼु पहिरियों चकर तूं अॼु तोखे इहो बादशाह जो खज़ानो ॾेखारिणो थो पवे। अदा सिधो बादशाह जे खज़ाने में वठी वञे। बादशाह जे खज़ाने में त एतिरी त बेक़ीमतियूं शयूं हुजनि
त उन हीरे खां वधीक माना कि ख़ूबसूरत ख़ूबसूरत शयूं अहिड़ियूं हुजनि जेकियूं हिन मरल शहज़ादे ॾिठियूं ई न हुजनि। ऐं घुमंदो फिरंदो पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां हलंदे हलंदे उन साॻे ई लाल ते अखि पइजी वई हिन जी। जेको ही पंहिंजे हिसाब सां जानू देव खां वठी आयो हुयो उहो साॻियो लाल हिन वारो साॻियो उते पियो हुजे। एतिरे में हिन लाल खे ॾिसी हेॾे होॾे घुमी हिन खे चवणु लॻो त वारो कर उञ लॻी हाल छो मुंहिंजी निड़ी सुके थी पाणी त खणी आ। अदा हिन इहो हिन खे कमज़ोर ॾिठो त वारो कर डुक डुक उहा साॻी मुलाज़िम जेकी चौकीदार हुई उहा पाणी खणण वई त हिन यकदमि उहो साॻियो लाल खणी ऐं पंहिंजे कंहिं वर में हणी छॾियो। अदा हूअ पंहिंजे हिसाब सां पाणी खणी आई, पाणी पी ऐं उतां निकिरी रवानो थी पियो। अदा ही लाल त पंहिंजे हिसाब सां खणी आयो हुजे ऐं उते हिकु पर्ची रखी आयो, माना कि मां पंहिंजी अमानत जेकी शइ आहे सो मां खणी थो वञा, फलाणो नाले फलाणो हमरा तेर पितर सॼो हिन जो लिखियो ऐं हलियो वियो। ऐं पंहिंजे हिसाब सां उहो घोड़ो तयारु वेठो हुजे, हव मों टरे सिधो सो हुन बाग़ जे ॿाहिरां वञी घोड़ो कंहिं कुंड में ॿधाई ऐं पंहिंजे हिसाब सां टप ॾे अंदरि वियो हलियो। घुमंदो फिरंदो हेॾे होॾे ॾिसे पियो मन कि चौकीदार विथीर पिया हुजनि, छो त चौकीदार खे अहिड़ो खो ख़तरो न हुयो ऐं हिन मां त बहरहाल भउ हुअं ई बि कोन हुई, छो त बादशाह जो ऐलान थियलु हुयो। ऐं सिधो सो पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो ॾिठे त बणा की कुंड में उहो साॻियो सौ रंग जो कुकुड़ बीठो आहे। वञी उन कुकड़ में हथ विधई, कुकुड़ माना कि हिकिड़ी दांह करे कुकुड़ बसि करे वियो। माना कि हिन खे इहो महसूसु थियो त माना कि कुकुड़ को नओं हुजे, हथ बथ न घुमायल हुजनि हा त माना कि हक़ चकर हथु पवे हा त कुकुड़ दाऊं करे हा बाक़ाइदे। हिन हिकिड़ी दांह करे माना कि हिकिड़ी दांह ते चौकीदार ने बि तवजो न आंदी। हिन पंहिंजे हिसाब सां हथड़ा बथड़ा घुमाए त माना हीउ चुप करे वियो पहिरीं दांह खां पोइ। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उहो बगल में खणी सिधो सो साॻे घोड़े वटि मोटी आयो ऐं घोड़े खे मतिलबु त हवा जो रुख करई। अची हुन घोड़े खे रवानो कयो ते हकील न होकारींदो, माना कि सिधो सो उहे साॻा जेका ॿ जबल जी टकरीअ ते बीठा सरहद ते उहे साॻा ई माना कि देव हिन खे मिली विया। ऐं एतिरे में चवणु लॻा त बहरहाल तूं काॾे थो वञे। एतिरे में हिन चयुनि त बादशाह मूंखे इनाम तौरु हीउ कुकुड़ ॾिनो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजे मुल्क थो वञा पियो। सो ॾाढो मुल्क घुमी फिरी ॾाढो मज़ो आयो, सो 2-3 रातियूं रहियो हाणे बादशाह खां मोकिलाए वञा थो। एतिरे में उहे मुलाज़िम चवणु लॻा त बादशाह जो असांखे हुकुम ई कोन्हे को ऐं बादशाह जो असांखे ऑर्डर ई कोन्हे को जो को बि माण्हू हितां वेंदो सो बादशाह ऑर्डर कईं त तोखे मोकल पोइ ॾींदासीं। जे अगरि तूं चाहें त हिते वेही सघें थो जेसिताईं बादशाह जो को आगाह अचे, न त तूं वापसि हली सघंदो वरी असां सां गॾु तूं बि। एतिरे में चवणु लॻो त न मूंखे मोकल ॾियो। हिन सोचियो अगरि मां बादशाह जे पोयां माना कि ईअं महसूसु थियो त माना कि हो शोर पइजी वियो, माना कि बादशाह खे ख़बर पइजी वई त बादशाह जी क़ीमती शइ गुम आहे। एतिरे में हुननि बि शोर जो ॾिठो त बणा ओॾे अखि जो कनि त हिननि सोचियो त बणा हाणे त ज़रूरु को मसइलो थियो। एतिरे में हिन ॾे तवजो आणनि पिया त एतिरे में हिन पंहिंजे दिलि में हुन साॻे सॾु कयो यार खे, जेको माना कि जानू देव हुयो। हुनखे सॾु करे चवणु लॻो त हाणे मुंहिंजी मदद तूं कर। अदा एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं अखियूं बंदि कर। अदा अखियुनि जो बंदि करे त ऑटोमेटिक हुननि खां गुम थी वियो हुई। एतिरे में हू देव परेशान थी विया त हीउ काॾे वियो। अदा हिन थोरी घड़ीअ खां अखियूं खोलियूं त साॻे हुन कमरे में जंहिंमें पाण ई जानू ई पाण वेठा। अदा हुन देव ई साॻे पंहिंजे कमरे में वेहण लॻा ऐं एतिरे में देव पंहिंजे हिसाब सां ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त वॾी अकुलमंदीअ सां वॾो होशियारीअ सां तूं पंहिंजे हिसाब सां कमु करे ऐं आख़िरी कुकुड़ बि खणी आए। एतिरे में जानूअ खे चवणु लॻो त बहरहाल कुकुड़ न, पर उहो जेको 7 बादशाहनि वारो लाल जेको आहे सो उहो ई मां हुन साॻे मतिलबु त परस्तान मां खणी आयो आहियां। अदा उहो लाल कढी बि ॾेखारियसि त जानू पंहिंजे हिसाब सां देव जेको हुयो सो ॾाढो ख़ुशि थियो हिन इहो कमु ॾिसी। एतिरे में हू ॾकी पुछा करणु लॻो त शहज़ादो त बहरहाल हिते त न ईंदा न। एतिरे में खिली चवणु लॻो त बहरहाल हुननि जी सरहद जेकी हुई सो उहा का टाइम तूं क्रास करी आयो हिन ते माना हुननि जी पुॼण जी ज़रूरत ई न आहे। अदा एतिरे में ज़ोर ज़ोर सां ॿई खिलणु लॻा ऐं पंहिंजे हिसाब सां चवणु लॻा त हाणे हलो माल शहज़ादी आहे, मूंखे 3 शर्त ही पेश कयां ऐं हुन सां शादी कयां। एतिरे में जानू चवणु लॻो त बहरहाल तूं तकड़ि न कर, सो बहरहाल सुबुह हलंदासीं। अदा खेर सां थी राति जा सिॼु न उभिरियो त माना कि हुन बिस्तरे में सुतल हुयो त सुबुह तरी ठहंदा माना अखि जो खोले त माना उहो जंगल जे हुन ॻोठ जे ॿाहिरां बीठो आहे, माना हुन बादशाह जे ॿाहिरां बीठो आहे ऐं साॻो कुकुड़ ऐं साॻो खीर जो मट बि हुन साइड में पिया आहिनि। थोरी देरि खां पोइ साॻो जानू देव जेको हुयो सो उहो बि अची ज़ाहिर थियो। एतिरे में हुन जानूअ खे पंहिंजी भूचिकी वञे चई हाणे भूचिकी रख ऐं हिन में मूंखे क्रास कर, जंहिं महिल बि मुंहिंजो वारो निकिरण जो अचे उन महिल मां निकिरी शहज़ादी जे अॻियां पेश थींदुमि ऐं सलाम ॾींदुमि ऐं सॼो तारीफ़ मां बाद में कराईंदुसि, बाक़ी हीअ जेके 2 शयूं इहे तूं खणी हाणे ज़ाहिर थी। अदा हुन पंहिंजे हिसाब सां हुन भूचिके में देव खे वारे ऐं पंहिंजे हिसाब सां उहा कंहिं कुंड में रखी ऐं हू कुकुड़ बगल में खणी उहा मटी खणी ऐं रवानो थी पियो। जॾहिं शहर में दाख़िल थियो त सॼे शहर खे ख़बर हुई त माना कि
शहज़ादो माना कि शायदि शहज़ादीअ जा 3 शर्त पूरा करण वियो आहे। हिन जे नाले जी बि हुनखे ख़बर आहे त शहज़ादो रियाज़ माना कि शहज़ादीअ जा शर्त पूरा करण वियो आहे। हिननि खे जंहिं महिल कुकुड़ ऐं उहो खीरु ॾिठो त माना कि सॼे अवाम में हो मतिलबु त हुलचुल मची वई ऐं शोर थी पियो। इहा ॻाल्हि वञी की मुलाज़िम वञी बादशाह खे भई ॻाल्हि कई त फलाणो शहज़ादो बादशाहजीअ जा शर्त पूरा कयूं अचे थो पियो। ऐं बादशाह खे ख़बर पइजी वई त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादीअ खे बि इहा ख़बर पई त मन 3 शर्त उहे पूरा शहज़ादो करे पुॻो आहे त शहज़ादी बि एतिरी ख़ुशि थी जो बेअंत। सभई अॼु दरबार में अची अॻे ई बीही रहिया हिन जे इंतज़ार में। दौलत दमामन वारा बि अची उते गॾु थिया ऐं रोज़ु राज अवाम वग़ैरह सभु कुझु अॼु बादशाहीअ में ऐं दरबार में गॾु थियो। अदा जॾहिं शहज़ादो पंहिंजे हिसाब सां रूबरू पेश थियो एतिरे में साॻियो ई मतिलबु त खीरु हथ में हुजेसि ऐं कुकुड़ बि हथ में हुजेसि। माना कि इहे ॾिठे वाइठी शयूं हिन खे ज़ाहिर में हुयूं। बहरहाल जेको देव हुयुसि सो देव हिन खे लिकायल हुयो, उहो त हुन सां गॾु कोन हुयो। एतिरे में पंहिंजे हिसाब सां देरी न कई बादशाह हुकुम ॾिनो त माना हिकु मुलाज़िम खे त वञ माना कि हिकु कोट मां माना कि चिड़िया कोट मां हिकिड़ो शींहं जो बचो पालतू वठी आ ऐं उनजे अॻियां हीउ खीरु रखंदासीं त ख़बर पए शहज़ादो खीरु शींहं जो खणी वञे त की ॿी शइ जो आहे। अदा विया चिड़िया कोट मां माना कि हिकिड़ो पालतू शींहं वठी आया ऐं उहो शहज़ादी माना दरबार जे साम्हूं उहो कंहिं मट में मतिलबु त कंहिं थांव में खीरु ॾेई ऐं उनजे अॻियां रखियनि। हुन खीर खे सूंघंदे खीर खे पीअणु चालू कयो शींहं जे बचे। अदा सॼे दरबार में ताड़ियूं वॼी वियूं ऐं नारा लॻी विया त माना कि इहो बि ॻाल्हि सची आहे त माना शींहं जो खीरु आहे। एतिरे में चवणु लॻो त हाणे आहे ॻाल्हि कुकड़ जी। कुकुड़ जो बादशाह ॾिठो त बादशाह जे पंहिंजे हिसाब सां हथ में खणे ऐं उनजे माना कि जेको ज़ोर लॻाइणो हो बादशाह खे उन रंग लाहिण जो माना बादशाह खे मतिलबु उहो रंग हेॾे होॾे न थियो। छो त हू असुलु शइ हुई त उनजो रंग कीअं थो हेॾे होॾे थी सघे। जे अगरि रंगियल हुजे हा त रंग उनजो ज़ाहिर थी पवे हा। बादशाह वॾा हुनर वारा माण्हू घुराए ऐं उन्हनि खां कुकड़ जे बाबति पुछा कई त बहरहाल जेको बि को तजुर्बो तव्हां वटि आहे तव्हां इस्तेमालु कयो हिन कुकड़ जो रंग ज़ाहिर कयो। पर कंहिं खां बि उहो कुकड़ जो रंग ज़ाहिर न थियो छो त रंग हुजे त ज़ाहिर थिए असुल में हू कुकुड़ हुयो। बादशाह जॾहिं उन कुकड़ खे ख़ूबसूरत हसीन खे ॾिठो सो बहरहाल बादशाह खे पसंदि अची वियो ऐं दरबार में वरी नारा लॻी विया ऐं हिन जो इहो ॿियो शर्त बि माना कि सही सलामत पैदा थियो। एतिरे में बादशाह चवणु लॻो त बाक़ी तुंहिंजो आख़िरी शर्त आहे सो जे आख़िरी शर्त तूं पूरो करे आयो आहे सो बहरहाल अॼु राति अॼु शाम जो तुंहिंजे मतिलबु त शहज़ादी सां शादी कराई वेंदे सो बहरहाल हाणे आख़िरी शर्त जेको आहे उहो पेश कर। अदा शहज़ादे पंहिंजे वर मां बुचकी कढी ऐं उन देव पंहिंजे खे हुकुम कयो। अदा देरी न कई सो उहो जानू देव निकिरी आयो ऐं शहज़ादे जे अॻियां अदब जा मतिलबु सलाम करे ऐं पंहिंजे हिसाब सां पंहिंजो तारीफ़ करें ऐं सॼे दरबार उन देव खे ॾिठो। बादशाह शहज़ादीअ सभी हिन देव खे ॾिठो ऐं देव जो वाक़ई बि कदु मापियो न त माना कि 6 फुट खां हेॾे होॾे इंच बि न थियो। अदा तॼे बादशाहीअ में होकरा थी विया ऐं धूम धाम सां थी विया। देरी न कई बादशाह उन महिल मुला घुराए ऐं शहज़ादीअ सां निकाह कराए ऐं धूम धाम सां शादियूं थी वियूं। कंजरियूं नचनि पियूं, बकरियूं कुसनि पियूं ऐं बकरियूं नचनि पियूं, कंजरियूं कुसनि पियूं। हीअं दबका दूल जा हलनि पिया, देगियूं लहनि चढ़नि पियूं ऐं बूटीअ जो सटको कुटको हुयो ऐं तो मूं जहिड़ा कम वारा जाम हुया। शमाना कंहिं महिल हणनि पिया, कंहिं महिल खणनि पिया ऐं माण्हू त एतिरा वाड़िया शमाने में ऐं त हवा लाइ शमाने जा जंहिं महिल किला पटिया सभु माण्हू अंदरि थी विया। पोइ त छा थो सम्झे वॾो मज़ो थी वियो सो ॾाढो शहज़ादे जी शहज़ादीअ में मतिलबु त शादीअ में मज़ो हुयो। जॾहिं शहज़ादो पंहिंजे हिसाब सां शादी कई त उन महिल साॻियो देव जेको हुयो सो हुनजो दोस्त हुयो सचो। शहज़ादीअ जे अॻियां उहो साॻियो मतिलबु त नायाब हीरो माना कि लाल उहो पेश कयईं जेको 7 शयूं हिकु लाल जे करे ख़रीद करे सघे पियो। ऐं बादशाह खे माना कि पुट जी औलाद कोन हुई, हिकु ई धीउ जी न्याणी हुई। ऐं जॾहिं बादशाह जी धीउ जी शादी थी वई उनखे पंहिंजे हिसाब सां अकुलमंद शहज़ादो माना कि ॼाटो मिली वियो। बादशाह पंहिंजे हिसाब सां उन महिल दरबार में ऐलान कयो त मन अॼु खां पोइ मुंहिंजी बादशाह जो वारिस जेको आहे सो हीउ आहे। सो हिन ते मूंखे यकीन आहे हीउ जेको आहे त दरबार ऐं पंहिंजी बादशाही संभाले सघे थो। धूमधाम सां हू जेको शहज़ादो रियाज़ हुयो सो शहज़ादो सच में थी वियो ऐं शहज़ादीअ सां हुनजी शादी थी वई। अदा पंहिंजे हिसाब सां वरी मोटी माउ पीउ ॾे वियो ऐं चवणु लॻो त मां बहरहाल फलाणे मुल्क जी शहज़ादी बि माणी ऐं उन जी शहज़ादीअ जो मतिलबु त बादशाही बि माणी आहे। सो हाणे हल त हलूं होॾे असांजे मुल्क ते, मां हिन महिल बादशाह आहियां सो सभु कुझु मुंहिंजो उते आहे, तव्हां हलो। अदा हुनजा भाइर ऐं पीउ मां ॾाढो ख़ुशि थिया आहिनि। शहज़ादे खे मन खे दुआऊं ॾींदा रहिया, चवणु लॻा त अलाह अञा तोखे आबाद कंदो छो त तूं शहज़ादो थी वई हाणे ऐं शहज़ादी मन खे माणी ऐं बादशाही थी वई, बादशाह बि माणी।
दोस्तों ये कहानी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उम्मीद कयूं था दोस्तों तव्हांखे हीअ कहानी ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलामत चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। असांजा काफ़ी सारा दोस्त जेका आहिनि सो बहरहाल यूट्यूब चैनल ते रहनि बि था ऐं ॾिसनि बि था, ॿुधनि बि था, पर कमेंटूं कोन था कनि। सो महिरबानी करे कमेंटूं दोस्त न को बि विसारे ऐं कमेंटूं कंदव त असांजी दिलि खुलंदी ऐं वधंदी ऐं उन कमेंटुनि जा जवाब बि ॾींदासीं ऐं वीडियोनि में बि तव्हांजूं कमेंटूं रखंदासीं। सो माण्हुनि खे ख़बर पवंदी त कहिड़ो कहिड़ो दोस्त कमेंटूं करे थो ऐं कहिड़े कहिड़े खे कहाणी पसंदि अचनि थियूं। छो त असां नवां आहियूं, हाली त आवाज़ खे ठाहियूं था पिया, नेठि हिकु ॾींहुं मंज़िल ते पुॼी वेंदासीं। सो दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान अली कलोड़ के सो अल्लाह निगहबान।